वेलकम टू ज़ेड टू ए अकेडमी। असां सभिनी शागिर्दनि खे ज़ेड टू ए अकेडमी में अचण ते भलीकार चऊं था। ऐं मां सभिनी शागिर्दनि खे रिक्वेस्ट रखंदुमि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट्स कयो, छो त तव्हां हिकिड़े बंदे जी हिकिड़ी सपोर्ट सॼी क़ौम जी सपोर्ट आहे। हीअ असांजो जेको चैनल आहे इहो सिंधीअ में मालूमात तव्हां सां शेयर करे पियो, स्कॉलरशिप जे हवाले सां, जॉब्स जे हवाले सां, अकेडमी क्लास 6 जे मैथ के हवाले से गाल हले पई। एक्सरसाइज 2.2 असां पूरी कईसीं। अगर के भाउ या सिस्टर वटे एक्सरसाइज 2.2 जो वीडियो न पहुतो है, हिन वीडियो के डिस्क्रिप्शन में मां लिंक मोकिले तो छॾियां, उतां तव्हां ॾिसी सघो था। एक्सरसाइज शुरू करण खां पहिरियां ही बेसिक टर्म्स हिननि खे सम्झण तमामु ज़रूरी आहे। क्वोशंट, डिवाइज़र, डिवाइडेंट, डिवाइज़र, रिमाइंडर। क्वोशंट चइबो आहे वंडोपत खे, जॾहिं के नंबर्स के ॿिए नंबर सां वंड कंदा आहियूं, जेको जवाब ईंदो आहे, जेका वंडोपत ईंदी आहे उनखे चइबो आहे क्वोशंट, वंडोपत। डिवाइडेंट, के नंबर्स के ॿिए नंबर सां वंड कयो वञे, जेको वंडणी हूंदी आहे, जंहिंखे वंड कंदा आहियूं उनखे चइबो आहे डिवाइडेंट। डिवाइज़र, को अदद ॿिए अदद खे वंड कंदो आहे, जेको उनजो फैक्टर हूंदो आहे उनखे डिवाइज़र चइबो आहे। वंड करण जो अमल है, जैसे वंड करण वारो अमल मुकम्मल थींदो आहे, आखिर में कुछ नंबर्स बचंदो आहे, कॾहिं 0 भी अची वेंदो आहे, जॾहिं को नंबर बची वेंदो आहे, जंहिंखे सिंधी में पाशी चइबो आहे, अंग्रेज़ीअ में उनखे चइबो आहे रिमाइंडर। उम्मीद आहे त बेसिक शयूं सम्झी विया हूंदव। वधीक मां तव्हांखे इनखे हिन तरीक़े सां सम्झायां थो। सपोज़ असांखे 10 खे वंड करणो आहे 3 सां, ट्रिके जो खोड़ो 3 दफ़ा 8 ट्रिकी 9 हे 1, हे जो 3 आहे इनखे चइबो डिवाइज़र, ऐं हिनखे चइबो क्वोशंट। हीअ जेका आख़िर में पाशी बची इनखे चइबो रिमाइंडर। ऐं जेको हीअ आहे 10, इनखे सिंधीअ में चवंदासीं वंडणी, अंग्रेज़ीअ में छा चवंदासीं डिवाइडेंट। क्लियर आहे। हाणे एक्सरसाइज 2.3 ॾे वधंदासीं। एक्सरसाइज 2.3 आहे, क्वेश्चन नंबर पहिरियों आहे, फाइंड दी फॉलोइंग प्रोडक्ट ऑफ होल नंबर्स जी तो प्रोडक्ट ज़रब बदलाओ। छा करिणो आहे, 854 खे 94 सां ज़रब करिणो आहे, उहा ई ज़रब आहे जेका क्लास 3 खां वठी 5 ताईं करे आया आहियूं। 6 में मूंखे उम्मीद आहे त तव्हां खां कोई मसलो न हूंदो। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। क्वेश्चन नंबर ॿियो आहे, डिवाइड एंड फाइंड क्वोशंट एंड रिमाइंडर। डिवाइड चए थो वंड कयो, एंड फाइंड ॻोल्हियो क्वोशंट एंड रिमाइंडर, यानी वंडोपत ऐं पाशी। सिंपल में 7772 खे वंड करिणो आहे 58 सां, जेको आख़िर में वंड करण जहाँ जेको जवाब ईंदो आहे उनखे चइबो वंडोपत। अंग्रेज़ीअ में उनखे छा चवंदासीं, क्वोशंट। वंड करण जे अमल खां आख़िर में को नंबर्स जेको बचंदो, जेको तव्हांखे मां मिसाल ॾिनो, 10 खे 3 सां वंड कयोसीं, पाशी जेका आई 1 आई उनखे चइबो रिमाइंडर। सिंपल में असां खां वंडोपत ऐं रिमाइंडर पुछे थो। क्लियर आहे। क्वेश्चन नंबर 3 की तरफ वधंदासीं। अ गार्डनर प्लान्स टू प्लांट 570 ट्रीज इन 19 रोज। एक बागाई है वो 570 वण 19 कतारन में पोखण चाहे तो। ईच रो शुड बी कंटेस इक्वल नंबर ऑफ ट्रीज। उन जी सोच आहे, उन जे हिसाब सां चए तो हर एक कतार में वण जो तादाद बराबर हुजण खपे। हाउ मेनी ट्रीज विल बी इन ईच रो, तो हर एक कतार में केतरा वण थी सघनि था। सिंपल में तव्हां 570 खे 19 सां वंड कराईंदव, जेको जवाब ईंदो त उहे हर एक जेका कतार आहे उन जा वण हूंदा। हिन में भी वॾो मसलो कोन हुयो। क्वेश्चन नंबर 4 जी तरफ वधंदासीं। अ शॉपकीपर परचेज 125 टेलीविजन सेट्स। एक दुकानदार आहे, उन 125 टेलीविजन सेट्स ख़रीद कया। इफ द कॉस्ट ऑफ ईच सेट इज Rs 9820। जेकॾहिं हर एक टेलीविजन सेट जी का कीमत आहे उहा 9820 रुपया हुजे आहे। फाइंड द कॉस्ट ऑफ ऑल सेट्स। सभिनी सेटनि जी कीमत छा हूंदी। ॾिसो, तव्हांखे जॾहिं बि हिकिड़ी शइ मिलियल हुजे, उन जी कीमत मिलियल हुजे, ओड़ियूं ई तव्हां खां ॿियूं शयूं पुछनि, सिंपल में तव्हां उते ज़रब कंदा कयो।
हिकिड़ो मिसाल तव्हांखे ईअं था ॾियूं कि मसलन हिकिड़ो असां वटि पेंसिल आहे, उन पेंसिल जी जेका क़ीमत आहे उहा 10 रुपया आहे। असांखे 10 पेंसिल जी क़ीमत पुछंदो त 10 खे 10 सां ज़र्ब कंदासीं, 10 ॾह जी 100। ईअं ई आहे त असां 9820 खे सिर्फ़ु 125 सां ज़र्ब कंदासीं, टोटल क़ीमत मिली वेंदी। जेको डिफ़िकल्ट क्वेश्चन हूंदो, जेको सम्झ में न ईंदो, उहो मां तव्हांखे क्लियर कराईंदुमि। बाक़ी जेको बेसिक हूंदो उहो तव्हां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पाण करणु खपे। ही क्वेश्चन नंबर 5 जी तरफ़ वधंदासीं। फाइंड द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर्स विच इज़ एग्जैक्टली डिवाइजिबल बाय 75। चए थो वॾे खां वॾो 5 अंगी अदद लहो जेको 75 सां पूरो वंडिजी सघे। जॾहिं ॻाल्हि अचे वॾे खां वॾे जी त ओतिरा दफ़ा 9 लिखणा आहिनि। 5 अंगी थो चवे त 5 दफ़ा 9, 6 अंगी थो चए त 6 दफ़ा 9। वॾे खां वॾो 5 अंगी अदद माना 5 दफ़ा 9 लिखंदासीं, उन खे वंड कंदासीं 75 सां। ठीकु आहे, जेका पाशी बचंदी उहा कट कंदासीं, पोइ वॾे खां वॾो जेको 5 अंगी अदद हूंदो उहो 75 सां पूरो वंडिजी वेंदो। तव्हांखे मिसाल हीअं बि ॾेई थो सघां, सिंपल में असांजो सुवाल इनखे हिन तरीक़े सां सम्झंदासीं। वॾे खां वॾो ॿिए अंगे अदद लहो जेको 2 सां पूरो वंडिजी सघे। पहिरियों ॾिसंदासीं त वॾे खां वॾो ॿिए अंगी अदद कहिड़ो आहे, उहो 99 आहे। जे 3 अंगी अदद चवंदो त 3 दफ़ा 9, 9 माना 999। ॿिए अंगी अदद आहे त 99। सिंपल में 99 खे 2 सां वंड कंदासीं। 9 ते बिक जो खोड़ो घणा दफ़ा, 4 दफ़ा, 4 ॾूं 8। हिकु पाशी बचो, 9 खे हटाईंदासीं 19 ते। 19 ते बिक जो खोड़ो 9 दफ़ा 9 ॾूं 12। हे 1 पाशी घणी बची 1। हाणे 99 मां छा कंदासीं, 1 कट कंदासीं जेको पाशी बची, बाक़ी घणो बचियो 98। 98 उहो वॾे खां वॾो अंग अदद, वॾे खां वॾो ॿिए अंगी अदद आहे जेको 2 सां पूरो वंडिजी सघे थो। 98 खां वॾो जेको आहे उहो 99 आहे, पर 99 2 सां नथो वंडिजी सघे। 99 खां पोइ 100 ईंदो। 100 में त वरी 3 अंग आहिनि, ऐं वॾे खां वॾो ॿिए अंगी अदद न आहे, इहो नंढे खां नंढो 3 अंगी अदद आहे। हिकिड़ो कमु कयो, इन जो जेको हिसाबु आहे इहो मां तव्हांखे करे बि ॾेखारियां थो। ॾिसो वॾे खां वॾो घणा अंगी अदद थो अचे, 5 अंगी, त 5 दफ़ा 9 लिखंदासीं। जेकर हिन खे मिलियंस में पढ़ूं त 3 खां पोइ कामा ॾींदासीं त 99,999 आहे। इहो वॾे खां वॾो 5 अंगी अदद आहे, पर उहो 5 अंगी अदद लहणो आहे जेको 75 सां पूरो वंडिजी सघे। सिंपल में हाणे ॾिसो हेॾे 2 अंग आहिनि त हिन 99 ते 75 जो खोड़ो 1 दफ़ो लॻंदो। जेकॾहिं तव्हां 2 दफ़ा 75 जो खोड़ो पढ़ंदो, 75 खे डबल कंदासीं त 150 थी वेंदो, वधी वेंदो। इन जे करे सिंपल में 1 दफ़ो मथे मां हेठियों कट कंदासीं। हे बचा 4, हे 2, 24 जवाब आहे। 9 खे हेठि लाहींदासीं, जवाब घणो आयो 249। हाणे छा कंदासीं, 249 ते 75 जो खोड़ो पढ़ंदासीं। ॾिसो 75 जो खोड़ो 2 दफ़ा पढ़ूं त 150 पियो थिए, 4 दफ़ा त पढ़ूं त 300 थो थी वञे, वधी थो वञे। तंहिंजे करे सिंपल में 3 दफ़ा पढ़ंदासीं। 3 दफ़ा 5 जो हिन 75 जो खोड़ो, जेकॾहिं तव्हांखे 75 जो खोड़ो नथो अचे त सिंपल में 75 खे हीअं 3 दफ़ा ज़र्ब करे था सघो। 5 की 15, 1 मथे 3 7 21 ऐं 22, माना 3 दफ़ा खोड़ो पढ़ियोसीं, 225 जवाब आयो। सब्ट्रैक्शन कयोसीं, 9 मां 5 विया 4, हिते बचा 2, हे 0, 24 जवाब आयो। वरी ॿिया बि 9 लाहियो, वरी 149, 249 साॻियो ई, वरी घणा दफ़ा 3 दफ़ा। 3 दफ़ा खोड़ो पढ़ंदासीं त जवाब 225 ईंदो। वरी कट कयो, हे घणा बचा, सिंपल में हे असांजा 4, हे 2, हे 0। अञा परते हिकिड़ो 9 अंग आहे, ठीकु आहे न, उहो लाहींदासीं त वरी असांजो घणो आयो 249। 3 दफ़ा खोड़ो पढ़ंदासीं, जवाब ईंदो 225, 225। ठीकु आहे, कट कयोसि, ही घणा बचा 4, हे 2, हे 0। जेका रिमाइंडर आई आहे उहा 24 आहे। तव्हांखे मां ॾसियो त उहा रिमाइंडर जेका ईंदी उहा कट करणी आहे। ॾिसो वॾे खां वॾो 5 अंगी अदद हीअ असां लिखियो आहे, उन मां पाशी कट कंदासीं, छो त 75 सां इहो सॼो वंडिजी सघे थो, पर पाशी बचे थी, उहा जेका बचे थी उहो ओतिरी कट कंदासीं। त 9 में 4 विया, बाक़ी घणा बचा 5, 9 में 2 विया, बाक़ी 7, हिते साॻा आहे 9, 9, 9। ठीकु आहे, हिनखे कामा ॾियूं त 99,975 जवाब। ठीकु आहे, हीअ असांजो सिंपल में जवाब आयो।
क्वेश्चन नंबर 6 आहे लास्ट क्वेश्चन आहे जो तो मल्टीप्लाई माना तव्हांखे इहो हुकुम थो करे त ज़रब करणी आहे। द ग्रेटेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट विथ द स्मॉलेस्ट नंबर ऑफ 3 डिजिट। वॾे खां वॾो 4 अंगी अदद खे ज़रब करणी आहे नंढे खां नंढे 3 अंगी अदद सां। जॾहिं बि ॻाल्हि अचे वॾे खां वॾो जेतिरा अंगी अदद थो अचे त ओतिरा दफ़ा मां तव्हांखे छा चयो नंबर लिखिणो आहे। जॾहिं अचे नंढे खां नंढो ॿी अंगी अदद मसलन हिकु ॾेई बकाया 0 ॾींदुसि माना 1 ऐं 1 0 ईंदो ॿी अंगी अदद ते। जेकॾहिं नंढे खां नंढो 4 अंगी अदद थो अचे त 1 लिखी 3 0 ॾींदुसि जेको 1000 आहे। नंढे खां नंढो 3 अंगी अदद कहिड़ो आहे 1000 आहे। हाणे हिन खे तव्हां कीअं कंदो हे सिंपल में तव्हांखे ॿुधायां। हाणे ॾिसो वॾे खां वॾो 4 अंगी अदद जेको आहे 9999 आहे। नंढे खां नंढो 3 अंगी अदद कहिड़ो आहे 100 आहे। छो तव्हांखे चयो पहिरियों 1 लिखिणो आहे बकाया 0 ॼणा आहिनि। हिन में ॾिसो 3 अंग आहिनि हे 2 0 ऐं 1 घणा आहिनि 3 अंग। इहो नंढे खां नंढो 3 अंगी अदद आहे। छो त हिन खां जेको नंढो अंग आहे ॿियो आहे 99। 100 खां नंढो कहिड़ो आहे 99 पर इहो वारी वॾे खां वॾो ॿी अंगी अदद आहे। ठीकु आहे जॾहिं बि हिन खे ज़रब कयो हे सिंपल में तव्हां 9999 खे 100 सां ज़रब करे ॾिनो। पर इन जी हिकिड़ी छा ट्रिक थो ॿुधायां। जॾहिं बि 1 सां जेतिरा 0 हुजनि तव्हांखे ज़रब करणी हुजे साॻा नंबर्स लिखी ओतिरा पोयां 0 ॾेई छॾियोसि हीउ जवाबु ईंदो तव्हांजो। हे 3 खां पोइ कमु ईंदासीं। जेकॾहिं हिन खे मिलियंस पे पढ़ंदासीं 99,999,900 ठीकु आहे। बाक़ी लखन्स में पढ़ंदासीं पोइ 3 खां पोइ वरी 2 खां पोइ कमांड ईंदी आहे 9,99,900 तव्हांखे जहिड़ो सवलो लॻे ठीकु आहे। अच्छा आख़िर में हिकिड़ो मां अनाउंसमेंट कंदुमि जेको ब्रादर जा सिस्टर्स डॉक्टर AQ खान में अप्लाई कियो आहे डॉक्टर अब्दुल क़दीर स्कॉल सिस्टम इस्लामाबाद इब्राहिम कैंपस लाइ। उन जा असां व्हाट्सएप ज़रिए क्लास हलाईंदासीं। सिर्फ़ु 1000 रुपया फीस रखी आहे। जेको विलिंग आहे उहो हिन नंबर ते राब्तो करे ऐं उन में जेका हुन आउटलाइन ॾिनी आहे उहा 4 सब्जेक्ट आहे मैथ इंग्लिश साइंस उर्दू। इन 4 सब्जेक्टनि जा असां वटि अलॻि सां उस्ताद आहिनि। सिर्फ़ु 1000 रुपया मंथली फीस पे कंदा स्क्रीनशॉट मोकिलींदा उन्हनि खे ग्रुप में ऐड कंदासीं। ऐं ॿियो जीअं ब्रदर जा सिस्टर्स जी अक्सर कर चवंदा आहिनि त असांजी मैथ ऐं इंग्लिश असांजी वीक आहे। जंहिंजी मैथ ऐं इंग्लिश वीक आहे उन लाइ बि असां क्लास जो आगाज़ कयो आहे। उहे 500 में 2 सब्जेक्ट मेनू पढ़ी सघनि था। जेकॾहिं डेमेल आहे को अचे थो सर असांखे वीडियो खपे डेमेल आहे वीडियो मिली वेंदो। हीअ असांजो कॉन्टेक्ट नंबर आहे व्हाट्सएप नंबर बि हीअ आहे ऐं हिन ते इज़ी पैसा जो अकाउंट बि ठहियलु आहे। अकाउंट जो टाइटल ज़ाहिद अली आहे। जेको बि फीस प्यारे स्क्रीनशॉट मोकिलींदो इंशाल्लाह उनखे ऐड कयो वेंदो। बाक़ी डॉक्टर AQ खान जी जेका असां क्लास हलाईंदासीं उहा 6 अप्रैल खां हलाईंदासीं ठीकु आहे न। उन खां तव्हां लास्ट डेट जेका आहे अप्लाई करण जी माना फीस पियाण जी उहा 5 अप्रैल आहे ठीकु आहे 5 अप्रैल। इन खां अॻे फीस पियारींदो जीअं तव्हां हिन में जॉइन थी सघो। ऐं हे असां अलहमदिल्ला सुठे नमूने तयारी करायूं पिया। अॻु में बि काफ़ी स्टूडेंट्स खे असां तयारी कराए चुका आहियूं। जेको बि शामिल थियणु चाहे थो उहो असां सां हिन नंबर ते राब्तो करे। इन खां अॻु में NJV जे हवाले NJV स्कूल कराचीअ में जेको आहे उन जे हवाले सां असां क्लास स्टार्ट कया हुआसीं। अलहमदिल्ला जिन ॿारनि तयारी कई उहे सुठो स्कोर करे आहिनि। उन में असांखे बाक़ाइदा कामयाबी मिली आहे। उन खां पोइ ई असां सेकंड बैच बि स्टार्ट कई आहे। जेको विलिंग आहे उहो हिन नंबर ते राब्तो करे। ऐं आख़िर में मां पंहिंजे ब्रदर ऐं सिस्टर्स खे चवंदुमि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि वीडियो खे लाइक कनि ऐं कमेंट्स कनि ताकि हुननि जो नोटिफिकेशन मूं वटि पहुची सघे ठीकु आहे। तव्हां हिकिड़े बंदे जी सपोर्ट सम्झे सॼे असांजी क़ौम जी सपोर्ट आहे ऐं इहा रिक्वेस्ट रखंदुमि प्लीज़ सब्सक्राइब कयो ऐं असां तव्हां सां 100% कोऑपरेशन कंदासीं। स्कॉलरशिप जॉब प्रिपरेशन मैथ इंग्लिश जे बाक़ाइदा असां तव्हां सां शेयर कंदासीं ऐं एंट्री टेस्ट जे हवाले सां तव्हांखे कुझु टिप्स ॿुधाईंदासीं। हिन वीडियो जी हिते एंड कयूं था। बाक़ी जेको विलिंग आहे उहो हिन नंबर ते राब्तो करे।